मलीर भरिसां जवाबदार घरू अणबण तां छुरियुनि जा वार करे पंहिंजे पीउ खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मलीर मां मेहरान टीवी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, कुछ ॾींहं अॻु बिनकासिम थाणे जी हद मरी ॻोठ में पुट खां पीउ क़त्ल थियो हो। क़त्ल वारे वाक़े जो एसएसपी मलीर डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो नोटिस वठंदे पुलिस जेको आहे जवाबदार खे टेक्निकल बुनियाद ते जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। जंहिं त कुछ ॾींहं अॻु बिनकासिम थाणे हद मरी ॻोठ में घरेलू तकरार दौरान जेको आहे पुट पीउ खे क़त्ल कयो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। जंहिं त जेको आहे पुलिस मुसलसल ॻोल्हा करे जेको आहे अॼु जवाबदार खे टेक्निकल ॼाण जे बुनियाद ते कार्रवाई कंदे जेको मुलवज़ जवाबदार आहे मक़तूल लुत्फ़ गुलाम मोहम्मद जे जेको पुट खे जेको आहे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। जिते गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप आहे आतिफ़ वलद लुत्फ़ नाले तौरु कई वई आहे। जंहिं त जवाबदार कुझु ॾींहं पहिरियों तेज़ धार छुरियुनि जा वार करे मक़तूल लुत्फ़ खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल नींदे फ़ौत थी वियो। जंहिं त शुरूआती जांच मूजिबि जेको आहे पुट इंकशाफ कयो आहे त वाक़ियो जेको आहे घरेलू जहिड़े सबबु पेश आयो। जिन ते जांच दौरान उहो पिणु मालूम थियो आहे त गिरफ़्तार जवाबदार पंहिंजे वालिद जे क़त्ल जी मनसूबाबंदी कंदे ईद खां अॻु शाह लतीफ़ टाउन मां हिकु आलात क़त्ल में जेको मुलवज़ जेके छुरो हुया उहो पिणु जेको आहे ख़रीद कयो हो। जिन वाक़े दौरान मक़तूल पंहिंजी जान बचाइण जवाबदार खे रोकण जी पिणु कोशिशि कई, पर जवाबदार बेरहम सां पंहिंजे वालिद खे लगातार जेके छुरियुनि जा वार करे बेरहमाना सां जो क़त्ल करे छॾियो। जांच दौरान पुट पंहिंजे जुर्म जेको आहे एतिराफ़ कयो आहे। हिन वक़्तु जेको आहे इन्वेस्टिगेशन पुलिस वधीक जांच करे रही आहे। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।